अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल किया था ठरी मीरवा खां। ठरी मीरवा पीर वसण पुलिस जे ज़्यादतनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो पाक किताब खणी एहतजाज कंदे ॻोठाणनि इलाही बख्श, सईद खान मल्ला, इकबाल मल्ला ऐं ॿियनि चयो त पीर वसण पुलिस बग़ैर जवाज़ जे नौजवान शेर बहादुर अल्लाह खे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त पीर वसण पुलिस असांजे घरनि में गिरी चादर चौदीवारी जो तक़दुस पामाल करे औरतनि खे धक हणी नौजवान खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त असांखे ख़बर न आहे त नौजवान खे पुलिस किथे मारे न छॾे। हिननि वधीक चयो त असां मिसकीन ग़रीब आहियूं, असांखे जोगी मसइले जी का बि ख़बर न आहे। ज़ोरी ज़बरदस्ती सां पुलिस असांखे धुर बणाए रही आहे। असां बेगुनाह आहियूं। हिननि SSP ख़ैरपुर, DIG सखर ऐं IG सिंध खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मारीना खतरो आता है तो के जो बिल्लो ये बोले तो चल बस सब दागी है दवाई का छोकरे के जेको आहे माना बेखफलो करे असांखे क़बूल पवंदी उनखे कुट कुटाए उहो थाणे ते न्याय लिकाए दे। असांखे इहा ख़बर न आहे त हीअ पुलिस जेको आहे उनखे मारे छॾियो आहे, जा उनखे गोलियुनि छॾियो आहे, जा उनखे गुम करे छॾियो आहे। हुनजे पीउ खे धक ॾियणु, सुभाणे हुनजे पीउ खे कुझु बि थियो उनजे खून जो ज़िम्मेवार जोगी हूंदा फरियादी, ऐं उनखां पोइ पुलिस पीर सां SHO हूंदो, DSP मीरवा हूंदो, SP ख़ैरपुर हूंदो।